को माण्हू सुबुह जो तव्हांजो मथो फाड़े ऐं शाम जो अची तव्हांजो मलम पटी करे त छा तव्हां उन अॻियां नचंदव ॻाईंदव उन शइ खे सेलिब्रेट कंदव? न, यकीनन तव्हां इन जो मुज़ाहिमत कंदव। बिल्कुलु ईअं इश्क मुर्शिद ड्रामे जे डायरेक्टर सिंधियुनि सां कयो आहे। शुरूअ में उन जेको सिंधी कैरेक्टर्स हुया, उन जी जेको लैंग्वेज आहे उहो प्रो सिंधी में उर्दू ॻाल्हाईंदा हुया, जेको सिंधी उर्दू ॻाल्हाईंदो आहे उन सिंधियुनि खे लालची करे ॾेखारियो। ख़ुदि अली गुल मला जे जेको कैरेक्टर आहे उनखे लालची करे ॾेखारियो। ऐं जीअं ई ड्रामो जेको इख़्तिताम ते अची रहियो आहे, ड्रामे मां मज़ो चॾाईंदो थो वञे, त उन हिकिड़ो ट्रिक कयो आहे त भई सिंधी गानो सपना सपना तुंहिंजा उहो ड्रामो में रखी छॾियो आहे। जेको सिंध जा जेके ख़ूबसूरत मंज़र आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ड्रामे में शामिलु करे रहियो आहे। हिकिड़ो हुयो हारून रिंद जंहिं एक छोटी सी दुनिया ड्रामो ठाहे, जे नाटक रंग जे ज़माने जो ठाहे दुनिया खे हैरान करे छॾियो। उहो वक़्तु पुराणे दौर जा माण्हू उन में हुया, उहो त ठही सघे थो, लेकिन अॼु जेको जदीद दौर आहे, जदीद दौर में बि तव्हां सिंध जे वॾे शहर, सिंध जे राजधानी कराची में हिकु ड्रामो ठाहे रहिया आहियो ऐं उन में सिंधियुनि खे नंढनि उहिदनि ते ॾेखारे लालची करे ॾेखारियो। इहे नाक़ाबिले क़बूल आहे। ऐं अफ़सोस आहे हर सिंधी सपना सपना तुंहिंजा सपना इन गाने खे सेलिब्रेट करे रहियो आहे।